छठो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट आहे त कराची कुरंगी जे क़दीम ॻोठ हाजी अहमद आरफानी ते गैर क़ानूनी तौर कब्ज़ो कंदड़ बासर लैंड हिकु इल्ताफ़ अबड़ो इश्तिहारी ॾुआरी गुलाम अली पिताफ़ी सफदर अली आराई कादिर आरफानी इल्ताफ़ ॾेथो दानिश भट्ट ज़ाहिद गुंजो नज़ीर मक्सी ऐं ॿिया जेके कराची में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे संगीत ॾोहनि तोड़े समाजी बुराइनि में मुलविस नज़र आया आहिनि। केतिरे ई अरसे खां कराची कुरंगी जे क़दीमी ॻोठ हाजी अहमद आरफानी में गन पॉइंट ते कब्ज़ा करे ॻोठ खे बाहियूं ॾेई पुरअमन राहकुनि मथां खूनी हमला करे खेनि घायल खारी करण लाइ सरगर्म आहिनि, जंहिं ते मुख़्तलिफ़ थाणनि कोर्टनि में संगीन क़िस्म जा केस पिणु दाख़िल आहिनि, जेकी अॼु वरी फनकारी कंदे ॻोठ अहमद ख़ान आरफानी जे रहवासीअ खे मिंथ मेड़ कंदे खेनि बेवकूफ़ बणाईंदे ॻोठ खे मुफ़्त बिजली गैस पाणी रोड रस्तरे तरक़ी जे जदीद इंफ्रास्ट्रक्चर ॾियारण जे हवाले सां लॉलीपॉप ॾींदे ख़ासि पंहिंजी हिमायत में मीडिया ते बयान ॾियारण संदसि हक़ में ग़रीबनि तोड़े क्रिस्टल आइज आदि मवालनि खे पैसा ॾेई पंहिंजे हक़ में रैलियूं करायूं आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां अपील कई आहे त मामले जी तहक़ीक़ात कई वञे।